बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद थो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा, अल्लाह जी अमान में हूंदा। आमीन। जेको हीणो हूंदो आहे, जेको कमज़ोर हूंदो आहे, उन जी ज़बान मां इहे लफ़्ज़ ॿुधंदा ईंदा आहियूं त जेके ॾाढा मुर्सी कंदा आहिनि, जेके गुरूर कंदा आहिनि, जेके तकबर कंदा आहिनि, त उन्हनि जे लाइ इहे लफ़्ज़ हूंदा आहिनि त बा अलाह तोखे ॾिनो आहे त वेही खा, ॿियनि खे ईज़ाइणु बंदि कर। ॿियो इहो बि ॿुधण में ईंदो आहे त अलाह जी लाठी बेआवाज़ हूंदी आहे। इहे सिर्फ़ु हिकिड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि, इहा हिकिड़ी रियल हक़ीक़त आहे। जेको कमज़ोर हूंदो आहे, कंहिं ॾाढे मुड़ुस खे एतिरो चवंदो त अलाह ॾिनो अथई वेही खा, या इहे लफ़्ज़ चवनि त अलाह जी लाठी बेआवाज़ आहे, इहो हिकिड़ो हीणे जो सब्रु हूंदो आहे। असां अक्सर ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में माण्हुनि खे ज़हनी टार्चर ॾेई उन्हनि खे ज़हनी मरीज़ बणाए छॾींदा आहियूं। मिसाल तौरु अगरि कोई कंहिं वटि महिमान थी वञे थो त दरवाज़े टपण खां पोइ हू हुनजे सॼे घर ॾे हीअं दीद पाए ॾिसे थो, चवंदो यार हेतिरा साल गुज़री विया आहिनि, अञा तुंहिंजे घर जो माहौल चेंज न थियो आहे, भेण 10 साल गुज़री आहिनि, मां आयो आहियां, अञा तुंहिंजो घर साॻियो आहे। ऐं वरी अगरि महिमान जी ख़िदमत चाकरी लाइ सॼा घर जा भाती उन जे महिमान जी ख़ातिरदारी लाइ गॾु थींदा, वरी बि उहो महिमान इहो ई लफ़्ज़ कढंदो त यार अञा तुंहिंजी न्याणी भला इहा शादी न कराई अथई, छो इन जो किथे रिश्तो न थियो आहे, या तुंहिंजे पुट जो अञा ताईं यार रिश्तो न करायो अथई, नौकिरी न वरिती अथई, या चवंदो त यार तो तरक़ी सफ़ा न कई आहे, घर साॻो, न्याणी जी शादी न थी, पुट न परणाई, या तोखे अञा ताईं मोटर साइकिल बि कान वरिती अथई, यार वॾी ॻाल्हि आहे। या उनखे इहो ई चवंदो त यार छो भला तूं सफ़ा मुंहं में तुंहिंजे गुंज पइजी विया आहिनि, वार अछा थी विया अथई, कुराड़ो थी वियो आहे, वॾी ॻाल्हि आहे यार। दोस्तो इहो हिकिड़ो ज़हनी टार्चर आहे। जेको माण्हू अहिड़े क़िस्म जी कचहरी कंदो आहे त उहो टार्चर ॾियण वारो हूंदो आहे। हाणे उनजो मक़सदु छा थो थिए, मां उनजी तफ़सील ॾे वञा थो त हाणे इन माण्हूअ पंहिंजो घरु ठाहियो हूंदो, इन पंहिंजी न्याणी जी शादी बि कराई हूंदी, इन माण्हूअ पंहिंजो पुट बि परणायो हूंदो, इन माण्हूअ मोटर साइकिल बि वरिती हूंदी, घरु ठारायो हूंदई, ऐं पाण अञा फिट हूंदो। मां उन खां पुछण थो चाहियां त इहे सभु कम जेके महिमान कया त इन में महिमान जो कहिड़ो कमाल आहे? छा उहो घरु अलाह जे हुकुम खां सवा ठाहे सघे थो? छा अलाह जे हुकुम खां सवा रिश्तो न्याणी जो पुट जो करे सघे थो? छा अलाह जे हुकुम खां सवा का तरक़ी करे सघे थो? उहो माण्हू जेको ॿियनि ते टार्चर थो करे त उहो पंहिंजो कमाल ॿुधाए त हीउ मां कयो, उन माण्हूअ जो को बि इन में कमाल कोन्हे। हीउ सभु मुंहिंजे रब ताला जा कम आहिनि। कंहिंखे केतिरो थो ॾे, कंहिंखे कहिड़े टाइम थो ॾे, कंहिंखे वक़्त खां अॻु थो ॾे, कंहिंखे वक़्त खां पोइ थो ॾे। असां थोरी बि अगरि तरक़ी कंदासीं त फ़ौरन असांजी दीद कंहिं हीणे माण्हूअ ते हली वेंदी, चवंदा यार हे त सफ़ा कुराड़ो थी वियो आहे, छो यार अञा ताईं पुट ई न परणायो अथई, छा थियो अथई यार, कमज़ोर थींदो थो वञे, अछा वार पिया अथई, छो भला अञा तुंहिंजे घर जी छिति टिमे थी, बरसातूं हे घर त ठाराए। हाणे इहो जेको ॻाल्हाइणु आहे इहो मगी जो ॻाल्हाइणु आहे, जंहिंमें गुरूर तकबर अना अची वेंदी आहिनि। उहो पाण खां हीणे खे ईअं ई टार्चर कंदो आहे, छो यार तो पंहिंजा पुट ई नथो पढ़ाए, मज़ूरी में यार छा मिलंदी, पुट पढ़ाए वॾा ऑफिसर थींदई। दोस्तो हिन कचहरी जो मक़सदु इहो आहे त अलाह पाक जंहिंखे बि ॾे उहो वेही खाए। वेही खाइण जो मक़सदु इहो न आहे त फलठी हणी हेठि वेही खाए, पर सब्र करे खाए। जंहिंखे बि अलाह पाक ॾे उहो शुक्र अल्हम्दुलिल्लाह हर वक़्तु करे, मुंहिंजा मालिक मां हिन जे लाइक़ु कोन हुउसि जेको तो ज़माने में मूंखे सुरख़ुरु कयो। त इहो हिकिड़ो इम्तिहान बि हूंदो आहे, रब ॾेई उनजी औकात ॾिसंदो आहे, ऐं कंहिंखे न ॾेई बि उनजो सब्र ॾिसंदो आहे। अगरि अलाह पाक जंहिंखे ॾिनो आहे त उहो वेही खाए, सब्र करे, अलाह जे दर ते शुक्र अदा करे त मुंहिंजा मालिक मुंहिंजे ज़माने खां सभिनी खां सुठो घरु आहे, मां न्याणियूं टाइम सां शादियूं करायूं, मां पुट परणायो, मां गाॾी वरिती, मां घरु ठारायो, मां अञा सिहतमंद आहियां, मूंखे अछो को वार कोन्हे, मुंहं में को गुंज कोन्हे। इहे मुंहिंजा मालिक तुंहिंजा लख अहसान। शुक्र करण जे बजाए असां सभु तकबर में था हलिया वञूं, त असां ॿियनि खे ज़हनी टार्चर करे ॿियनि खां पुछंदा त यार घर छो न ठाराई? अलाह पाक जंहिंखे बि ॾे
उहो सुकून सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे शुक्र अल्हम्दुलिल्लाह करे ॿियनि खे ज़हनी टार्चर ॾियणु बंदि कयो। अलाह सभिनी खे ॾींदो टाइम सां। इहा कंहिंखे बि ख़बर न आहे, न कंहिंखे ज़िंदगी जी ख़बर आहे, न कंहिंखे मौत जी ख़बर आहे, न कंहिंखे सुख जी ख़बर आहे, न कंहिंखे ॾुख जी ख़बर आहे। कंहिंखे केतिरो ॾियणो आहे उहो मुंहिंजो मालिक करीम आहे, सभु कुझु बहितर ॼाणे थो। तव्हां माण्हुनि खे महिरबानी करे इहे ज़हनी टार्चर न ॾींदा कयो। जेको अलाह ॾिए थो उहो खसे बि सघे थो। ईअं न थिए जो तव्हांजे गुरूर ऐं तकबर जे करे सुभाणे तव्हांजा बच्चा मानीअ गभे लाइ सघनि। छो तव्हांजो तकबर, तव्हांजो गुरूर, उन हीणे खां सवाल जेको आहे त उहो अलाह खे पसंदि न आहे। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू नए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।